तव्हांखे अली मोहम्मद वारे अक्स में कोन था ॾिसूं, असां तव्हांखे परवेज़ वारे अक्स में ॾिसूं था। तव्हां वसी तजुर्बो रखो था इनकलाबी तहरीकनि जो, अदब जो, इल्म जो ऐं अहिड़े क़िस्म जूं मजलिसूं अटेंड करण जो तव्हांजो वसी तजुर्बो आहे। असीं चाहींदासीं त तव्हां असां ते बि तनक़ीदी निगाह विझो ऐं अॼोकी गॾिजाणी ते, अॼोकी तकलीफ़ुनि ते पंहिंजी मुख़्तसर राय ॾींदा त असां वरी मुस्तक़बिल में तव्हांजी राय जो असां अज़ारो करे सघंदासीं जेके असां में कमी कोताहियूं हूंदियूं। तव्हांजी वॾी महिरबानी, मूंखे इजाज़त ॾियो त आउं उथी थी ॻाल्हायां। जी तव्हांखे सवलो लॻे, जी तव्हां इज़ी कयो। No, Barings. जी सर। दोस्तों, जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली। आऊं शाख टंडो मोहम्मद ख़ान सिंधियत जी संगत उनजो काफ़ी वक़्त खां मुतालो कंदो रहियो आहियां साईं गुल हसन ख़ासकिली जे हवाले सां। उहो जेको बि हर गॾिजाणी जी जेका कारवाई मूंखे तय करे मोकिलींदो आहे उहा मुंहिंजे नज़र मां गुज़रंदी आहे। मूंखे ॾाढी ख़्वाहिश हुई त आऊं हिन महफ़िल में केॾी महिल ॿुधंदड़ जी हैसियत में अची वियां, पर तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे सदारती कुर्सी ते विहारियो। तव्हां सभिनी जा लख थोरा, वॾी महिरबानी। आऊं सम्झां थो इहो ज़िक्र मूं शायदि फेसबुक में कयो हो त जेकॾहिं टंडो मोहम्मद ख़ान जहिड़ी सिंधी अदबी संगत जी शाख सिंध में जेकॾहिं 8-10 हुजनि त सिंध जी तक़दीर बदिलजी वञे। असां वटि नाले जूं सिंधी अदबी संगत जूं शाखूं आहिनि, खाना पूरी करण वारियूं आहिनि। ऐं पंहिंजी ॻाल्हि थो करियां, लाखा शाख जेका मूं 1972 में खोली हुई उहा अञा ताईं हले पई, पर उन में बि खाना पूरी आहे, उन में बि खाना पूरी आहे। हीअ जेका शइ मूं महसूसु कई, मुंहिंजी दिलि गवाही ॾिनी त आउं हिते हाज़िर थियां ऐं अॼु आउं हाज़िर थियो आहियां। तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। अॼु जेके हिते कावशूं पेश थियूं आहिनि, ख़ुशूसन मूंखे नंढड़ी अदी ॾाढो मुतासिर कयो। मूं उनजे माइटनि खे बि जस ॾियण जी कोशिशि कई त असां जेको नंढिड़ो नऊं नस्ल जेको पैदा कंदासीं उहो असांजी पोइवारी कंदो। असीं अॼु आहियूं, ऐं 83 साल पूरा पियो करियां। सेप्टेंबर जे 2 तारीख़ ते 84 साल शुरू थींदा। केतिरा ॾींहं बाक़ी रहंदुसि ऐं उहो 2 सेप्टेंबर ताईं बि हूंदुसि या न, उहा मूंखे ख़बर कान्हे। पर जेकॾहिं मुंहिंजे पोयां को अहिड़ो माण्हू हूंदो, छोकिरो या छोकिरी, जेको मुंहिंजे पेरनि जे निशाननि ते पियो हलंदो त पोइ हीउ सफ़रु कामयाबु रहंदो। जेकॾहिं न त उहो जीअं आउं पूरो थींदुसि तीअं उहो पूरो थी वेंदो। तंहिंखां पोइ असांजूं जेके लिखणियूं आहिनि उहे कॾहिं बि ख़तमु कोन थींदियूं, उहे हिन लाइब्रेरी में महफ़ूज़ थी वेंदियूं ऐं असांजा ईंदड़ नस्ल उहे लिखणियूं पढ़ी करे असांखे यादि कंदा। पोइ जहिड़ा अगरि असीं मुआसी कोन, असीं ज़िंदा रहंदासीं जेसीं असांजा किताब ज़िंदा रहंदा। तंहिं करे मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त तव्हां जेके तव्हांजी दिलि जी महसूसात हुजे उहा कलमबंद करियो ऐं उन मंझि पंहिंजा दर्द बि ज़ाहिर करियो, पंहिंजूं महसूसातूं बि ज़ाहिर करियो, पंहिंजो प्यार बि ज़ाहिर करियो, इश्क बि ज़ाहिर करियो, पर उन सां गॾु पंहिंजे माण्हुनि जो दर्द बि शामिलु करियो, पंहिंजे वतन जो दर्द बि शामिलु करियो ऐं उन्हनि जी निशानदेही बि करियो। उन जे हल जे लाइ कुझु ॾस ॾियो त जीअं असांजो पढ़ंदड़ उन मां को फ़ाइदा हासिलु करे त यार हीअ ॻाल्हि जेकी करे जो आहे सा ॻाल्हि सुठी आहे। मुंहिंजो फ़क़ति इहो तव्हां मुख़्तसिर लफ़्ज़नि में इहो तव्हां पैगाम आहे तव्हां सभिनी जे लाइ। ऐं तव्हांजो न्याय दिलि जे गहराइनि सां थोराए पिया तव्हां मूंखे मोकिलियो। तव्हां सभिनी